अस्सलाम वालेकुम। तव्हां बि पंहिंजी फ्रेंड ज़ोन में इहो ज़रूरु महसूसु कयो हूंदो त हर कंहिंखे सक्सेस थियण जो शौक़ु हूंदो आहे, पर सक्सेस असल में आहे छा इहा केतिरनि खे ख़बर ई कोन्हे। माण्हुनि जे दिमाग़ में सिर्फ़ु कंफ्यूजन आहे। सभिनी खे सक्सेस त खपे, पर सक्सेस असल में आहे छा इहा ख़बर ई कोन्हे। हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं ॿुधी असांजे दिमाग़ में सिर्फ़ु मिथ भरियल आहे। अॼु असां हुन जे बारे में ई ॻाल्हाईंदासीं त सक्सेस असल में आहे छा, उनजो सही रस्तो छा आहे ऐं कूड़ छा आहे जेको तव्हांखे अॻिते वधण में रोके रहियो आहे। मुंहिंजी तव्हां सां इहा ई रिक्वेस्ट आहे त हिन वीडियो खे तव्हां शुरूअ खां वठी एंड ताईं ॾिसिजो। पहिरीं ऐं अहम ॻाल्हि इहा आहे त कामयाबी हमेशह ख़ुशि रहण जी चाबी न आहे। सक्सेस इज़ नॉट की टू हैप्पीनेस। मतिलबु चवण जो त कामयाबु थियण खां पोइ तव्हां हमेशह ख़ुशि न रहंदो। अगरि तव्हांजे दिमाग़ में इहो आहे त सक्सेस हमेशह ख़ुशि रखंदी, त इहा बि तव्हांजी हिकु मिथ आहे। असां सभिनी खे स्कूल खां वठी इहो ई ॿुधायो आहे त जेकॾहिं तव्हां डिग्री हासिलु करे वियो, उन में कामयाबु थी वियो त नौकिरी वठी हमेशह ख़ुशि रहंदो। पर तव्हां सभिनी खे ख़बर आहे ऐं रियल लाइफ में बि ॾिठो आहे त छा ईअं थींदो आहे? बिल्कुलु बि न। अॼु बि केतिरनि डिग्रियुनि वारा रुलनि था पिया। मञोसीं त तव्हांखे कामयाबी मिली बि वई, पर उनजी ख़ुशी कुझु ई ॾींहुं हूंदी आहे। मां तव्हांखे सचाई ॿुधाए रहियो आहियां त सक्सेस तव्हांखे कॾहिं बि परमनेंट हैप्पीनेस नथी ॾेई सघे, पर ख़ुशी तव्हांखे हमेशह कामयाबु करे सघे थी। मां इहो जुमिलो ॿीहर बि दोहरायां थो, ध्यान सां ॿुधो त सक्सेस तव्हांखे कॾहिं बि परमनेंट हैप्पीनेस नथी ॾेई सघे, पर ख़ुशी तव्हांखे हमेशह कामयाबु करे सघे थी। अगरि तव्हां ख़ुशि रहो ऐं पंहिंजो कमु दिलि सां कयो त तव्हां 100% कामयाबु थी सघो था। छो जो ख़ुशी हाल में आहे, मुस्तक़बिल में न। जेतिरो जल्दी तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी, तव्हांजी ज़िंदगी मट थी वेंदी। इन में मां हिकु ॿी बि ॻाल्हि एड करणु चाहींदुमि त जॾहिं असां पंहिंजो कमु दिलि सां कंदा आहियूं त असां बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे जीअंदा आहियूं, पर जॾहिं असां पंहिंजे कम सां न, उन मां मिलण वारे नतीजे सां मुहबत कंदा आहियूं, तॾहिं ई असां डिप्रेस थींदा आहियूं। सचाई इहा ई आहे त जेकी पंहिंजो कमु दिलि सां कंदा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जी मनचाही सक्सेस 100% मिलंदी आहे। ऐं हीअ मां तव्हांखे ओपन चैलेंज सां चवां थो, अगरि कामयाबी जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त फेल्यूर खे कीअं न भुले सघूं। फेल्यूर जे बारे में तव्हां कुझु सोचियो। मां तव्हांखे ॿुधायां थो। फेल्यूर जे बारे में माइकल जॉर्डन हिकु अहम ॻाल्हि कई हुई, आई हैव फेल्ड ओवर एंड ओवर अगेन इन माई लाइफ, दैट्स वाई आई सक्सीड। मतिलबु त हुन क्लियरली इहो ई ॿुधायो आहे त मां पंहिंजी ज़िंदगी में कामयाबी तॾहिं थियुमि जॾहिं मां केतिरा ई मरतबा नाकाम थियुमि। मूंखे न आहे ख़बर त तव्हां फेल्यूर खे कहिड़ी नज़र सां था ॾिसो, पर मां कहिड़ी नज़र सां थो ॾिसां ऐं दुनिया जा कामयाबु माण्हू कहिड़ी नज़र सां था ॾिसनि, उहा ॻाल्हि मां तव्हां सां शेयर करे छॾी। तव्हां बि नोटिस कयो हूंदो केतिरनि ई माण्हुनि जी सोच कुझु इहा हूंदी आहे त यार बिल गेट्स पैदा ई को हीरो थियो, इन करे ई त हू कामयाबु आहे। मे बी केतिरनि ई माण्हुनि जो इहो वहम हुजे त जेके बि माण्हू दुनिया में कामयाबु थिया आहिनि उहे पैदा ई महान थिया, उहे सभु कंहिं मौजूदा जे तौर ते हिन दुनिया में आया हुआ ऐं इन ई वजह सां हू कामयाबु थिया। तव्हां बि ॼाणंदा त इहा हिकु ॿारहणी ॻाल्हि आहे। आइंस्टाइन बि पंहिंजी ज़िंदगी में केतिरा ई मरतबा फेल थियो, हू पाण मञींदो
त हू को महान पैदा न थियो हो। हुन जो पंहिंजे कम ॾे ध्यानु ॾियणु ऐं डेली पंहिंजे मक़सद जे मथां कमु करण जी आदत जे करे हू कामयाबु थियो। आइंस्टाइन जी चवणी आहे त कहिड़े बि कम खे रेग्युलर करण सां उन में महारत हासिलु करे सघिजे थी। अगरि असां बि पंहिंजो कमु रेग्युलर कयूं त ग्रेटनेस ऐं महारत अची वेंदी। त पोइ दोस्तो, मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि त तव्हां कहिड़ो कमु करणु चाहींदव? कहिड़ो कमु तव्हां बिना रुके ऐं बिना थके करणु चाहींदव? कहिड़े कम में तव्हां पंहिंजे स्किल्स खे बहितर करे सक्सेस अचीव करणु चाहियो था? हेठि कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे इहो थो लॻे त हीअ वीडियो ॾिसी करे या हीअ सचाई जूं ॻाल्हियूं ॼाणे करे तव्हां कामयाबु थी वेंदो, त इहा बि तव्हांजी हिकु मिथ आहे। अगरि तव्हांखे सक्सेसफुल थियणो आहे त तव्हांखे एक्शन वठिणो पवंदो। मतिलबु त अमली तौर ते पंहिंजे ख़्वाबनि जी ताबीर करणी पवंदी। बिकॉज़ सक्सेस इज़ ऑल अबाउट एक्शन इन द राइट डायरेक्शन। जेसीं तव्हां एक्शन न वठंदव तव्हांखे कामयाबी नथी मिली सघे, छो जो हर कामयाबु माण्हू तेज़ी सां एक्शन वठंदा आहिनि। ग़लतियूं हुननि खां बि थींदियूं आहिनि, पर हू ग़लतियुनि खां मायूस थी रुकंदा न आहिनि, पर हू ग़लतियुनि मां सिखंदा आहिनि ऐं अॻिते वधंदा आहिनि। पर हू कॾहिं बि एक्शन वठणु न आहिनि छॾींदा। इन जो सिधो मतिलबु आहे त अगरि सक्सेस थियणो आहे त स्लो ई स्लो पर एक्शन जारी रखिणो पवंदो। इन खां अलावा ॿियो को रस्तो ई न आहे। हाणे इहो तव्हां ते आहे त तव्हां ख़ुशीअ सां एक्शन था वठो या रोई था वठो। पर इहो त क्लियर आहे त बिना एक्शन जे कंहिं बि कम में कामयाबु नथो थी सघिजे। मुंहिंजो कमु हुयो तव्हांखे सच ॿुधाइणु। हाणे इहो तव्हांजे मथां आहे त तव्हां छा था करणु चाहियो, कहिड़ी चॉइस वठणु था चाहियो। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कयो ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। ऐं मुंहिंजो ईंदड़ वीडियो हासिलु करण लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं फाइनली, थैंक्स फॉर वॉचिंग।